तरक्की पसंद पार्टी तंजीमी शोबो ऐं पार्टी मंशूर आइनी कमेटी जो गॾियल इजलास हैदर मल्हार जी सदारत में थियो आहे। इन हवाले सां तफ़सील लाइन ते मौजूद आहे रहमदिल मक्सी। जी रहमदिल, तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी फातिमा, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध तरक्की पसंद पार्टी जे तंज़ीमी शोबो पार्टी मंशूर आइनी कमेटी जो गॾियल इजलास हैदर मल्हार जी सदारत में थियो आहे। इजलास में हैदर शाहानी, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक सोलंकी, कादिर चन्ना, होत खान गाराई, जाम शौकत अबड़ो शरीक थिया। इजलास में पार्टी मंशूर ऐं आइनी मसौदे में आंदल तब्दीलियुनि खे आख़िरी शिकिल ॾिनी वई। पार्टी जे गुज़रियल सीसी इजलास में अचो त सिंध संवारियूं जे उनवान हेठि सिंध जे अहम मसइलनि जहिड़ो कि अमन अमान जी बहाली, मंशा जे ख़ात्मे, महांगाई, बेरोज़गारी, करप्शन जे ख़ात्मे सां गॾु तालीमी इदारनि ऐं सिहत घरनि जी बहितरी लाइ जिदोजहद जे शेड्यूल खे आख़िरी शिकिल ॾिनी वई ऐं फ़ैसिलो कयो वियो त सिंध तरक्की पसंद पार्टी ऐं तरक्की पसंद मज़दूर फेडरेशन तरफ़ां गॾियल तौर ते शिकागो जे शहीद मज़दूरनि खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ 1 मई योम मई ॾिहाड़ो मल्हायो वेंदो। इजलास में जिदोजहद जी तयारियुनि जे सिलसिले में जाम अब्दुल फताह समेजो, गुलज़ार अहमद सुमरो, हैदर शाहानी, हैदर मल्हार, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक सोलंकी, कादिर चन्ना, होत खान गाडाई, जाम शौकत अबड़ो ते मुश्तमिल कमेटी जोड़ी वई आहे। जी